अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त बकरारनि जूं कहाणियूं चई नेठि अॼु मां बि बकरियूं धारियूं मां वॾा। मां अॼु बकरारनि जी हेॾी तारीफ़ थो कयां, हेॾी कहाणी थो खणा, वॾो किरदारु भलो सुठो थो बीहे न। उन खां पोइ छो न वारा मां बि बकरियूं धारियां, 5-6 बकरियूं मां बि वठी आयोमांव। हाणे बा धंधार आहियां, तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां सची, बकरियुनि बा धाणा कढी छॾिया। सॼो ॾींहुं भॼाए पघर बीहे ई कोन। नओं बूट वठी आयुमि, कल्ह 2 ॾींहं पातो ई पहिरियों चकर दम इन जाई मुंहुं कारो करे छॾियो, मुआरो बि वाह। हेल बकरियूं वॾियूं चाण हालत न वॾा। मारो काणनि में तारीफ़ करे करे बकरारनि जी सफ़ा किरदारनि ते किरी पवंदो हुउमि। सो हाणे त मूंखे कहाणी बि विसरी वई, बकरियूं वतियूं हूंदमि त भाऊ वॾो कमु ॾुखियो आहे बकरियुनि जो यार, मूंखे अॼु ख़बर पई आहे। सो बहरहाल अॼु मां चयुमि दोस्तनि सां बि शेयर कयां। बहरहाल बकरियूं मूं वटि बि आहिनि, सिर्फ़ु बकरार हू न हुया, मां बि थियो आहियां। कंहिं सम्झ में चवां बकरियुनि सां सुठी लॻंदो न बकरार। ये कमु हले थो पियो, पंहिंजे तर बि हाणे लथा न कुझु नाड़ साड़ थिया न, हाणे बकरार ऐं छितो सफ़ा मां बि। सो पंहिंजे अॻियां इहो हिकिड़ो शेलो आहे ऐं 4-5 बकरियुनि जा कननि हे जेके वञनि पियूं। सॼो ॾींहुं माना की धनार बि बकरियुनि जी हाणे, माना की सुबुह खां वठी शाम ताणी सिजु लहे थो वञे, बसि रुॻो बकरियुनि जे कढायां, ॿियो कमुकारु विसरी वियो आहे। कहाणी त भाॼी सॼो ॾींहुं ठाही कोन्हमि, सुभाणे कहाणी चाढ़ींदोमांव। अॼु मां जे दोस्तनि खे थोरी बकरियुनि जो दीदार ऐं माना की सावक ऐं रंगीन मुल्क ऐं हेॾो ओथर चढ़ियो आहे, इहो कोन ॾेखारींदो असां वटां ख़ुफ़ाइदा थी पवंदव। सो मूंखे पाण ॾिॼ पियो थिए त बकरियूं हाणे काॾे काए वञा। न न न बसि 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 कुझु ई न चवंदा। उहो लाइक ऐं शेयर जे नाले चवे पियो, मां चई थो छॾियां तुंहिंजे हिसे जो। सो लाइक शेयर ऐं फॉलो वग़ैरह कंदा कयो यूट्यूब ते। सो बहरहाल वधीक ॾाढो नथो अचे, सब्सक्राइब 100,000 सब्सक्राइब मतिलबु त कंप्लीट थी वियो आहे। सो वॾी महिरबानी तव्हां संगतनि दोस्तनि प्यारनि जी, मदीने वारो साईं ख़ुशि ऐं आबाद रखंदो आहे। सो ईअं सपोर्ट कंदा रहो मौसूम मिसकीन मोलई कुर्बान जी। सो रिक्वेस्ट मोकिली आहे, मोनीटाइड सां कॾहिं थिए ऐं छा था चवनि। सो बहरहाल जॾहिं मोनीटाइड थी पूरो थी वियो कंप्लीट त बहरहाल माशाल्लाह पोइ कमु असांजो माना की जारी रहंदो ऐं हमेशह तव्हां सां कठे रहंदासीं। कलाक तो ॾाढो माना की तबियत में मज़ो न आहे, छो त माना की थोरो घणो महादेव चकर थी पियो आहे। सो मां चयो अॼु भला थोरो दोस्तनि सां वीडियो कयां ऐं बकरियूं बहरहाल चारियां थो पियो। सो बहरहाल गर्मी में ॾाढी माना की को वणु नथो लुॾे ॿुधाई, छॾ वार त मुंहिंजा छॾ पर वणु ई नथो लुॾे। सो मां कहिड़ी पंहिंजी तारीफ़ कयां। ऐं हे कांव वेठो आहे जेको से भाग हिन कांव से मूंखे एॾो तंग कयो अथव, सची ॻाल्हि कयां। जिथे बि कहाणी रिकॉर्ड करे किथे वेहंदो वञे न, उते अॼु पुॼंदो ख़बर कंदी पए त ॼाण मां कारो आहियां त वरी कढ लॻंदो अथे वाह। जहिड़ो पाण आहे तहिड़ो मूंखे बि सम्झे थो। ॿियो ख़ैर मनायो। सो लाइव अचण जो बि इरादो आहे, मूड आहे। सो कमेंट में ॿुधाइजो त माना की लाइव बाइव कंहिं महिल बि अचिबो। सो यूट्यूब ते लाॻीतार तव्हां सां दोस्तनि सां गॾु रहण जो इरादो आहे ॾाढो। सो बहरहाल हाली तरनि जी मौसम लॻी पई आहे, तिर ॿिरनि जूं माना की शादियूं थी, माना की मुल्क फाइनल थी वियो। वरी हिन विच में माना की 15 ॾींहं ट्रैक्टर माना की मथे में सूर विझंदा। 15 ॾींहं ट्रैक्टर जो मथे में सूर विझंदा त माना की कहाणी रिकॉर्ड जो माना मुश्किल मौक़ो मिले। ॾिसो कोशिशि कंदासीं माना की राति जे टाइम में, पर राति जो बि बंदि न कंदा आहिनि भाई टेपूं। ट्रैक्टर वारा माना की खण लॻाए ॾींदा आहिनि, वॾा सी धुआ हूंदा आहिनि ट्रैक्टर में न, पर टेपुनि मां बि। सो बहरहाल कोशिशि कंदा रहंदासीं तव्हां सां हमेशह का नई कहाणी नई मौज़ूअ ते ऐं नए किरदार ते तव्हां सां हमेशह गॾु हूंदासीं।